वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इमाम आली मकाम ॻाल्हियूं क़बूल कयूं। नबी से हुसैन खे पंहिंजी पाक कंध ते विहारी, पेर हलाए पियो, वारनि में हथरो थो विझी, नाना हाणे आवाज़ कयो, उठ वांगुरु गोड़ ॾियो। साईं फरमाइनि था मां आवाज़ कयां थो, तूं आमीन चओ। के भला आवाज़ कयो त मां आमीन चवां न। साईं आवाज़ कहिड़ो था हेॾे निहारियो, या अल्लाह या रब्बल आलमीन, मुंहिंजे उम्मत जा गुनाह बख़्श फरमा। नबी जो आवाज़ इहो आहे, हुसैन आमीन 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 चवंदो तो हले। उहो मुंहिंजे दिल पर नबी जा उम्मती हो, दुआ मदीने वारे जी हुजे, आमीन हुसैन जी हुजे। ॿुधा त बेड़ा पार थींदा या न थींदा। नारा तकबीर, नारा रिसालत, नारा हैदरी, नारा तहकीक, नारा पीर, उलमा अहले सुन्नत, मुफ्ती मोहम्मद इदरीस लाहिरी बुलबुल मदीना। हुसैन जो मूं अर्ज़ कयो, वाह मुझे हुसैन जो मरतबो ईमान वॾी आवाज़ सां चओ, वाह मुझे हुसैन जो मरतबो ईमान नानू नबी ज़मान आ, पीर जंहिंजो पहलवान। वाह मुझे हुसैन जो मरतबो ईमान, वाह मुझे हुसैन जो मरतबो ईमान। एॾो प्यारो आ, एतिरो मुंहिंजे हबीब करीम जे दरबार जो दादलो आहे, अजीब क़िस्म जी मिजाज पर। हिकिड़े दफ़े हज़रत इमाम हसन, हाणे रिवायतुनि जो इख़्तिलाफ़ आहे, हिकिड़े लिखियो आहे हसन, ॿिए लिखियो आहे हुसैन। घर मां निकिरी वियो, ख़ातून जन्नत परेशान, अम्मा सां हैरान, सिज लहण खे वेझो आहे, पंहिंजे पुट हुसैन खे चए थी अब्बा जी अम्मा, हसन भाउ जी जांच कर केॾे वियो आहे, अञा कोन आयो। इमाम हुसैन निकिरी आयो, तॾहिं शहर मदीने पाक जो नठो, खजियुनि जा वण हा, उन्हनि में गाह पोखियल हो, हरणी चरे पई। इमाम हुसैन अचे ऐं वण जे हेठां बि सॾे थो, हसन हसन किथे हई? हसन अम्मा परेशान, किथे हई? हसन किथे हई? जवाब ॿियो न आयो। वाह हरणी जेका गाह चरे पई वधी आई आहे, इमाम पाक सां ॻाल्हाए थी, दिल पर हुसैन यो परियां हिकिड़े यहूदीअ जो घर आहे, तुंहिंजे भाउ खे उहो घर में वठी वियो आहे, दरवाज़े ते वञी सॾु करे चओ त तुंहिंजो भाउ तोखे मोटाए ॾे, न ॾे त मां शाहिदी ॾियण लाइ तयार आहियां। इमाम साईं आयो, उनखे सॾ थो करे, मूं चयो त फिक्र ॾिसो, फिक्र सोच। हरणीअ ॿुधायो हो त हिन जो नालो आहे सालिह। इमाम दरवाज़े ते आयो, सॾे थो यहूदी, ओ यहूदी किथे है? यहूदी निकिरी आहे। तव्हांखे ख़बर आहे त हुसैन जो बाबो शेर ख़ुदा हकल ॾींदो हो त पहाड़नि में ट्रकोड़ा भॼी जबल लुॾी वेंदा। ही बि हुनजो बच्चो आहे। यहूदी निकिरी त आयो, पर हमरा गरम हो, चई नालो छा अथई? साईं चयो हुसैन। पोइ साईं मुंहिंजो नालो नथो वठी, यहूदी यहूदी पियो चई, या कहिड़ी तव्हांजी तबियत आहे? साईं फरमाइनि था पिया तुंहिंजो नालो छा आहे? चई सालिह। साईं फरमाइनि था जॾहिं कलमू न पढ़ियो थी त सालिह कीअं आहे? सालिह उनखे चइबो आहे जेको कलमू बि पढ़े दीनदार बि हुजे। मां अलीअ जो बचिरो आहियां, ख़ातून जन्नत जो खीर पी वॾो थियण वारो आहियां, नाने मुहम्मद करीम जे चपनि ते चप रखे चुमण वारो आहियां, ज़ुबान खे चूसण
वारो आया मुझी ज़ुबान गलत गाल न कंदी तू सालिह आही कोन को मां सालिह कीअं चवा उन जी ज़ुबान में अहिड़ो असर आ जो यहूदी चए थो कि भला कलमो पढ़ा चई कलमो पढ़े थो चए थो हाणे तू सालिह आही सही माना में नालो भी सही आ त तोखे सालिह सॾण भी सही आ ही आहे हुसैन जो फिक्र ही आहे हुसैन पाक जो जोर सां अल्लाह का तोखे नसीब करे जोर सां एतिरो मदीने जे घोट खे प्यारो जो साईं मदीने जी पाक घिटीअ में अचनि पिया पुरानो शेर आहे उर्दू में शायर अकीदे जो इज़हार कयो आहे चए थो न जन्नत की कलियों में देखा न जन्नत के कलियों में देखा मजा जो मदीने की गलियों में देखा मजा जो मदीने की गलियों में देखा न जन्नत न काबा न काबे के गुलजार में है जजा मजा जो नबी तेरे दीदार में है नबी सी मदीने जे घिटीअ मां अचनि पिया नंढा ॿार रांदि पिया कनि खेॾनि पिया हेॾे होॾे भॼनि पिया डुकनि डोड़नि पिया हबीब सुहिणा आया हिकु ॿार खे इशारो था कनि हेॾे हली आ पाण वेही था रहनि ईअं वेठा जेको माण्हू ओकड़ू वेहंदो आहे उहो ॿार आयो आहे नबी पाक हुनखे भाकुर पातो आहे हुनजे पेशानी ते चुमियूं ॾिनियूं आहिनि हुनखे ॾाढो नवाज़ियो आहे सहाबी पुछे थो या रसूल अल्लाह हसन बिन है हुसैन बना है मुहसन बना है अली जो औलाद बना है ही केरा जेके तेरी मेहरबानी आ ऐं छाजे करे आ साईं फरमाईंदा पिया ही मुंहिंजे सहाबी जो बचड़ो आ वो ॿिया बि बच्चा आहिनि हिन ते मेहरबानी छाजे करे आ साईं फरमाईंदा हिन जो मामूल आ सुबुह जो उथंदो आ अबी अम्मा ॾे कोन वेंदो आ मुंहिंजे ख़ातून जन्नत न्याणी जे घर में ईंदो आ हुसैन सां हथ में मिलाए खेॾंदो आ रात कंदो आहे हिन जो हुसैन सां प्यार आहे हिन जो करे मूं मोहम्मद करीम जो हिन सां प्यार छा हुसैन चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ हुसैन उहा शइ आहे जो नबी करीम जी ज़ात बरकत फरमाई था हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन नस्बतुम मिनल असबात हुसैन मुंह मझवा मां हुसैन माया हुसैन मुंहिंजो शानदार ॾोहिटो आहे वॾे मर्तबे वारो ॾोहिटो आहे ॼमंदे ई ॼाम आहे उन ते क़यामत ताईं सभिनी जो सलाम तव्हांखे इहा ख़बर आहे त नबी करीम जी ज़ात जॾहिं ज़ाहिरी तरह दुनिया तां बुरको मटायो रहलत फरमाई इंतकाल फरमायो त हुसैन हसन केतिरी उमिरि जा हुआ सुभान अल्लाह जी उमिरि जा हुआ मुंहिंजा मिर्शा ॻाल्हायो त सही जॾहिं ॼाओ इमाम हसन 15 रमज़ान सन 3 हिजरी हिसाब था जा किबला से फकीर न अल्लाह मता पोड़े ते नाराज़ी हां सही जवानी बाही आलिम बे वरी पीर बे गादी वारो बे वरी मुंह जड़े जड़े चरिए जेवी तकदीर ॿुधी त वॾी ॻाल्हि उथो मुझे दिल पर हबीब जा दीवानो 15 रमजान ते जाओ 15 शवाल 15 जुल्काद 15 जुल्हज 30 जुल्हज ते 3.5 महीना यो 3 सन हिजरिया हाने 3.5 महीना ए 7 साल ॿिया नबी पाक जी ज़ात 10 साल मदीने में रही ऐं दुनिया खे ज़ाहिरी अलविदा कई आहे हज़रत हसन जी उम्र 7 साल ऐं 7 साल ऐं 3.5 महीना है हुसैन पाक जी उम्र वरी 6 साल
साल ऐं चौथी रमज़ान, चौथी शव्वाल, चौथी ज़ुल्क़ाद, चौथी ज़ुल्हज, माना 4 महीना 6 साल कुछ ॾिहार आहे। या वॾी उमिरि कान्हे का। इन नंढी उमिरि में हबीबन करीम जे बचरन नबी करीम खां ज़ाहिरी जुदाई कई, पर हबीब करीम इन उमिरि में पंहिंजे बच्चन खे उहा तरबियत ॾिनी, उहा तालीम ॾिनी, उहो फैज़ ॾिनो, उहा महिरबानी कई जो यज़ीद जहिड़े डिक्टेटर जाफ़र जे अख में अख मिलाए ऐं चवनि पिया त सिर वञे त वञण ॾे, बेदीन जी बेअत करे दीन खे बदनाम न कर। हाणे अॼुकल्ह बि खोड़ आहिनि। मां अव्हां खे अदब सां थो अर्ज़ु कयां, अव्हां बि नबी पाक जे औलाद सॾाइण वारनि खे अदब सां अर्ज़ु कयो त तव्हां कंहिंजो औलाद आहियो, कंहिंजे करे तव्हांखे इज़त थी मिले। शराब न पियो, ज़िना न कयो, बेनिमाज़ी न रहो, बेदीन न रहो, शरीयत खां परे न रहो। हुसैन पाक इन पैगाम जे लाइ हर शइ कुर्बान कई आहे, हर शइ मैदान में लुटाए ॾेखारी आहे। अव्हां खां वधीक नथो पुॼे त कम से कम पाण ते कंट्रोल करे उहो रस्तो वठो जेको मुस्तफ़ा जो मुस्तफ़ा जे बचड़े हुसैन जो। इमाम आली मक़ाम जो सुभान अल्लाह, एॾे शान वारा, एॾे मर्तबे वारा, एतिरी इज़त इज़मत वारा आहिनि। ऐं अॼु ई ख़बर ही त शहीद थींदा। नबी पाक खे पतो हो त शहीद थींदा। हबीब खे इल्मु हो, हज़रत अली खे इल्मु हो, हज़रत ख़ातून जन्नत खे इल्मु हो, हज़रत हसन खे ख़ुदि हुसैन खे ख़बर हुई त मुंहिंजो मर्तबो शहादत आहे, मुंहिंजो मंज़िल, मुंहिंजी मंज़िल शहादत आहे। उन जे लाइ बि केतिरियूं रिवायतूं आहिनि। हिकु रिवायत बि तव्हां के बुधाया। सुभान अल्लाह। नबी सही वेठा हा, महबूबन जे दरबार में जिब्रील ईंदो हो। केर? चओ जिब्रील। पर कॾहिं नज़र न ईंदो हो, कॾहिं जे चढ़े जी चढ़ो उठ में ॿधबो आहे पोइ हुनजी घंटी वॼंदी आहे, टुणू टुणू इन आवाज़ में ईंदो हो। कॾहिं वरी ॾाची मुबारक ते एतिरो बार पवंदो जो वेही रहंदी हुई, कॾहिं कहिड़े नमूने, कॾहिं कहिड़े नमूने। कॾहिं वरी जिब्रील नबी पाक जो सहाबी हो, हज़रत दिहियत क़ल्बी, सुहिणो सहाबी हो। जिब्रील वरी उन जे सूरत में ईंदो। कंहिंजे सूरत में? दिहियत भेरो यार बलोचिस्तान जो को तालिब आयो पढ़न मौली साबत अलिफ बा ता खां शुरू कई। जॾहिं अलहम्द शरीफ पढ़ी मौली साहब हिजे जो करायसि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन, इहो त पढ़ी आयो। हाणे पहुचेसि इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। अल्फ जी ज़ेर खे छिके या सां मिलाए इय्याक पढ़। हुन वीचारे खे अचे कान। मौली साहब हिकिड़ी सोटी, ॿी सोटी, टी चए थो साईं मां जो ॻाल्हि ॿुध, मां जो ॻाल्हि जागो पिया न साईं, मां जो ॻाल्हि ॿुध न। चई छा ॿुधां? चई साईं असां बलोचिस्तान में हर काहींदो, हर ज़मीन जे लाइ, पोइ हर हलाईंदे जेकॾहिं को अॻियां बुंड अची वेंदो आहे, को थुड़ अची वेंदो आहे, को नंढो बबुर का ॿेर अची वेंदी आहे, कंडो अची वेंदो आहे, त असां हर खे टपाए अॻिते रखंदो आहे। जे मूंखे ई नथो अचे त मूंखे टपाए अॻिते रख, मारी चाला सी मूंखे मार न। ही बि शागिर्द, पर वरी हिकिड़ो शागिर्द चओ सुभान अल्लाह, हज़रत सचल सरमस्त अमीर उमर जो बचड़ो कामिल वली यमदे जाम पढ़े पियो उस्ताद वटि। पढ़ंदे पढ़ंदे अखियूं मथे थी वयूं। मौली साहब चयो सचल पुट हेठि किताब ॾे निहार। अख मथे। अब्बा सबक में निहार। अख मथे।
सचू हेठ निहार अख मथे ठका लपाट कराईस हेठ निहार त चथो मियां मार नमू मां सबक पढ़ा की न सजन ॾिसां अल्लाह अल्लाह साईं शागिर्द बि निहार मियां मार नमू मां सबक पढ़ा की न सजण ॾिसां उस्ताद मुंहिंजो नबी सही मथां बीठो आहे हबीबे करीम महिरबानी कई आहे दिल भर नबी आयो आहे मारी छो थो सबक सुभाणे बि थी सघंदा अॼु दिल थी चवे मार न मदीने वारे घोट जो दीदार करे वठां मुझा भा अवां खे मां अर्ज़ पियो कयां उमिरि तव्हांखे ॿुधाए इमाम जी नंढी उमिरि आहे ख़बर हुई त शहीद थींदा असहाबी सगोरो आहे दिहियत नालो आहे ॾाढो सुहिणो हूंदो हो कल्बी सरबो हो बनी कल्ब कबीले जो हूंदो हो नबी पाक जे दरबार में ईंदो हो त असहाब किराम वेहंदा हुआ दिहियत कल्बी सां कचहरियूं थींदियूं हुयूं हबीबन जो प्यारो सहाबी कॾहिं सूफ़ कॾहिं ॾाढ़ो कॾहिं अंगूर वठी ईंदो हो हसन हुसैन खे ॾींदो हो हिक दफ़े जिब्रील आयो आहे सूरत दिहियत कल्बी जी आहे इमाम नंढड़ा भॼी आया सम्झो त शायदि दिहियत आहे हिकिड़ो हुनरान ते ॿियो हुनरान ते ॾाढी बि जिब्रील खे आहे पटको बि जिब्रील खे आहे शापर बि जिब्रील खे आहिनि पूरो कामिल इंसान थी आयो आहे इमाम हसन हुसैन हेॾे हथड़ा हरन हेॾे हरन नबी करीम मुर्कन वेठा जिब्रील कोन सुञातो अथनि हिननि सम्झो शायदि दिहियत कल्बी आहे उनजे करे पिया फिरनि जिब्रील चए थो क़िबला दिहियत छा आणींदो आहे सूफ़ आणींदो आहे ॾाढ़ो आणींदो आहे चए थो मां बि आणे थो ॾियां उते वेठे वेठे पंहिंजो परजो मथे करे त जन्नत मां मेवा पटजी आया मुंहिंजा भाउ ॻाल्हि त मज़ेदार आहे पर नुक्तो हाणे इहा ॻाल्हि कहिड़े बि मौलवीअ जे अॻियां कंदे जे ज़िद करे त ॿी ॻाल्हि मञींदो त वाकई दिहियत जे सूरत में जिब्रील ईंदो हो जिब्रील निजो नूर खालस नूर नूर जी पैदाश नूर मां पैदा थियल अल्लामा जलालुद्दीन सुयूती मुवत्ता इमाम मालिक जे शरह मुवत्ता इमाम मालिक जे शरह तनवीर लहालिक में आंदो आहे ग़ालिबन ॿिए सुफ़े में लिखियो आहे त जिब्रील जो पावर हूंदो हो हेॾे मोॾे निहारे मोॾे जिब्रील जो पावर हूंदो हो हुन जी जा सिदरतुल मुंतहा आहे उते बि रहंदो हो नबी जे दरबार में बि हूंदो हो हिते बि हाज़िरा त हुते बि हाज़िरा मां तोखां पुछां थो जिब्रील ख़ादिम नबी मखदूम जिब्रील पैगाम आणींदड़ नबी जे दीदार में हाज़िर थींदड़ जन ख़ादिम जो ही पावर आहे ॿुधाए त मदीने वारे जो पावर छा हूंदो सुभान अल्लाह चओ ज़ोर सां चओ तो समझो ही ना है तो मुस्तफा जो मकाम छा है होते वाहे हिते वाहे जिब्रील अलैहिस्सलाम चए थो या रसूल अल्लाह ही मेवा मु साईं वाच न ॾिसो केतिरियूं वाचूं ॾिसंदव के पिया वाच ॾिसो के पिया पघिरल कांच ॾिसो पर असीं तेनू छॾणा नहीं कुछ त ॻाल्हाइबो न शुक्र जो अञा असांजे दोस्त मानी कान खाराई आहे चई खा मुचो न मज़ो तॾहिं जो बिना पेट्रोल ते गाॾी हलाए ॾेखारिया मञो त ॾाहिरनि जी करामत आहे मञी कोन था न अल्लाह अल्लाह हाजी अब्दुल करीम शेख वेठो थो हाजी गुलाम अहमद जुंगशाही में दावत हुई हैदराबाद में चढ़ासी ट्रेन में स्पीड में पई अची मां पुछो भाई जुंगशाही में न बीहंदी छा चयोसीं न इहा न बीहंदी आहे कराची बीहंदी
अबा ने कराची पहुंचंदासीं त सुमानी थी वेंदी, वरी मोटंदासीं के पुॼंदासीं तॾहिं मुंबा जो दौर कोन हो जॾहिं जुंग शाही जे साम्हूं गाॾी आई। ख़ुदा जो कसम आहे पाणे बीही वई। हाजी साहिब खां पुछो साख सूह ॾेई आहिनि, हाजी न मथां फिरी वञनि। पाणे बीही वई, असीं हेठि लथासीं, गाॾी शुरू थी वई। पुलिस वारे चयो ठेरो ठेरो, मुंहिंजो ठेरो बेरो कोन्हे, गाॾी थी वञे। मुंहिंजा भाउ कुझु कोन्हे, इहो ज़रूर आहे त मदीने जे घोट जा ग़ुलाम आहियूं। चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ अल्लाह को। नेरानू क़ुरान मुंहं ते घुमावई, सुभान अल्लाह चओ। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। नबी पाक जा आशिको, इमाम आली मक़ाम जो शान, इमाम आली मक़ाम जी अज़मत, इमाम आली मक़ाम जो मर्तबो ईमान केतिरो बुलंद आहे, केतिरो वॾो आहे। दुरूद वरी दिलि सां ॾाढा पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा सोन जे खान मां सोन निकिरंदो, छा मां? भला जिते न घासलेट हूंदो उतां ई सोन निकिरंदो? सोची ॻाल्हाइजो। मेट जे खान मां चांदी निकिरंदो? मदने ज़र मदने फौलाद बन सकती नहीं, बेअदब मां बाअदब औलाद जन सकती नहीं। हुसैन शान वारो आहे, पर जी जलम्मा ने हार। चओ सुभान अल्लाह, चओ चओ ज़ोर सां। नबी पाक जी प्यारी यार यारे हार हजरत अबू बकर सिद्दीक जी घरवारी हजरत बीबी अस्मा बिन्ते उमैस फरमाए थी, मां खातूने जन्नत जे घर वई हा, रोए पई, ज़ार ज़ार रोए पई। आवाज़ ॿाहिरि कोन पियो निकिरे, अखियुनि मां पाणी पियो वहे। फातिमत ज़हरा रोए पई, मां वेझी वई हां। पुछांसि थी अम्मा छो थी रोई? शेरे ख़ुदा खां त का शिकायत कान्हे। चए थी न खाधे पीते जी ज़रूरत आहे, खणी था। फरमाए थी न ॿी का शइ खपई? फरमाए थी न छो थी रोई? अस्मा मां वस कयो आहे, वस कयो आहे त मुंहिंजे पाक मुंहं ते त कंहिंजी नज़र न पवे, पर मुंहिंजी पाक बदन जी थुल्हाई या सन्हाई बि कंहिंखे ख़बर न पवे, मुंहिंजे कद जी बि कंहिंखे ख़बर न पवे। वस कंदी हा मां एतिरो परदेदार आहियां। अॼु फिक्र में ॻाल्हि आई आहे, सोच में ॻाल्हि आई आहे त सुभाणे जॾहिं बि मुंहिंजो दुनिया तां इंतकाल थींदो, वफ़ात थींदी, मुंहिंजे जनाज़े खे कुल्हो ॾेई खणंदा, मुंहिंजे कद जी न ख़बर पइजी वञे, मुंहिंजे बदन पाक जे थोल जी या सनाप जी ख़बर न पइजी वञे। रोआ वेठी त या अल्लाह मुंहिंजे लाइ को अहिड़ो रस्तो खोल जो जीअं मां दुनिया में परदेदार ही आहियां, वफ़ात खां बाद मुंहिंजो परदो क़ाइम ऐं दाम रहे। जागो पिया? हाणे छा चवंदा आहियो? बाबा ज़हर जे मोरीअ ते न वेठो हूंदे न खाईंदे त छा थींदो? पराई नंग ॾे, पराई न्याणीअ ॾे, पराई माउ ॾे, पराई भेण ॾे, निहारण खां रब बचाए। असांजी अमर, असांजी अदी, असांजी न्याणी, असांजो मारू भेनरूं खुदा जो खौफ रखे, खातूने जन्नत जी जिंदगी के पंहिंजी रहबर बनाइन, रहनुमा बनाइन, मशाले राह बनाइन, उन जी रोशनी में हली ॾेखारीन। केतिरो खातूने जन्नत के पर्दे जो फिक्र। अस्मा चए थी फातिमा रोन,
मां हबश ॾे वई हुअसि हिजरत करे जन सहाबी विया हा मां हबश ॾे वई हुअसि उते हिकिड़ी औरत गुज़ारे वई मूं ॾिठो त उनजे जंहिं जनाज़े खे जंहिं काठ ते खयो हो उनजे पासनि खां काठियूं मथे उभियूं कयूं हुया पेरनि खां पासनि खां उनजे मथां कपिड़ो रखियो हो ख़बर कान थिए पई त केतिरो कद आहे केतिरो पाक जिस्म आहे मां वसियत तुंहिंजी यादि थी कयां जी मां आहियां त ठीकु आहे जी मां बसि ॿी काई त हुननि खे बि चई थी छॾियां तुंहिंजे पाक जनाज़े खे इन तरह ढके खणबो जीअं तूं दुनिया में परदेदार आहीं दुनिया ते रहलत खां पोइ बि तुंहिंजो पर्दो बरक़रार रहंदो जागो पिया मलीर जी मारी ॿुधी अथव कोन ॿुधी अथव उमर बादशाह हो खणी आयो ज़ोरी करे खणी आयो पर इन हूंदी बि हया न हो जो खणी अचे तंग करे मारी भिट धणी चयो आहे त मारी मारनि जे कखनि में हूंदी हुई ईअं चमकंदी हुई जो ककरनि में चंड चमकंदो एॾी सुहिणी उमर तरह त खई हाणे कोट में आणी कंबल भला खंध भलियूं खटूं हीरा जवाहर लाल याकूत ॾियां थो चई उमर मूंखे का ॻाल्हि न खपे मां पंहिंजे मारुनि जी मेरी लोई न लॼाईंदसि मारुनि जी इज़त रखंदसि ॿारनि खे माताने मैताने में न आणींदसि मारुनि तां टोक खिल न कराईंदसि मारी त भली मार पर मां गुनाह ते राज़ी न थींदसि ओ मदीने जे उम्मत में मदीने वारे जा उम्मती हीअ बि त औरत आहे जंहिंखे भिटाए घोट ॻायो आहे जंहिंजी ॻाल्हि भिटाई सां बयान कई आहे एतिरी हया वारी आहे ख़ातूने जन्नत त अला छा हया वारी आहे हदीसनि में बीठो आहे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ऐलान थींदो मशर जे मैदान वारो कंध हेठि कयो कंध झुकायो पटका हेठि कयो नबीओ वलीओ सहाबो जेके बि आहियो कंध हेठि कयो मौला छाजे लाइ मुंहिंजे महबूब जी न्याणे जी सवारी मैदान मां लंघे जन्नत ॾे वञण वारी आहे हज़ारे होरूं गॾु हूंदियूं ख़ातून चए थी मथे कंध न हुजे कंहिंजो मथां मुंहिंजे मथां कंहिंजी नज़र पइजी वञे हीअ आहे पर्दो हीअ आहे ख़ातून जन्नत जो पर्दो इन जे करे आला हज़रत खुली बीठो फरमाया त सैयदा ज़ाहिरा तय्यबह ताहिरा यानी खातूने जन्नत पहला खूं सलाम पढ़ाए मुस्तफा जाने रहमत पहला खूं सलाम शमए बज़ में हिदायत पहला ये मुझे कैसेट आहे जंहिंमें औरत जो मकाम ऐं पर्दो मूं बयान कयो आहे महांगी अथव चुप थी वियो महांगी रखी 100 रुपया न 60 न 50 रुपया असल कैसेट 40 जी 10 रुपया वरी मुंहिंजे पंथ जा वठो ॿुधो ख़ुदा जो कसम आहे तव्हां ॿुधो बसि विहो ईंदो पाण ईंदो तव्हां ॿुधो तव्हां पाण मूंखे मोबाइल ते ॿुधाईंदव त अव्हां जे अॻियां अल्लाह जे क़ुरान जे रोशनीअ में नबी जे फरमान रोशनी में मूं बयान कयो आहे त औरत जो मक़ाम छा आहे इस्लाम छा थो सेखारे खुली दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह हुसैन पाण मकाम वारो जीजल मां मकाम वारी अदा त मिलो न मिलंदी सभिनी खे इंशाअल्लाह खोटी वे तरी ॿिए दफ़े
चओ सुभान अल्लाह। अब ॾाढा चओ सुभान अल्लाह। जल्दी जल्दी ॿुधी वठी वञो भाउ, तकरीर ख़राब न को, साईं जो मूंखे इंतज़ार। साईं काएं बजे ते मां हलां? न साईं ईअं त न थिए तव्हां जलसो हिकिड़ो मां साईं सां टका वेही रहां, न थी न साईं। साईं इजाज़त थो ॾे। वाह वाह, अहिड़ा पीर हुजनि न। वाह वाह वाह, सभई चओ वाह 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 वाह, ज़ोर सां चओ वाह 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 वाह। सुहिणे इमाम रब्बानी जो ॾींहुं मल्हाइला साईं जलसो रखियो आहे भाननि में, इंशाअल्लाह ताला ते शान बहद हरी विढ़ी पई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ। अबा तूं हेॾे मथे चढ़ी आहे मोदी साहब, तूं हेठि लह, तूं हिन जमात खे सम्झा। दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। जलसो खराब थी वियो बा। साईं वेही रहो, बस बंद कर वेही रहो, बस वेही रहो वेही रहो। अब तकरीर तो ॿुधो। अब मूंखे कहिड़ी ख़बर छा चयो कहीं अल्लाह जी बाने। औलाह जो शेर पे पढ़म, हमें तो सैयद ज़ाहिरा तय्यब ताहिरा यानी खातून ने जन्नत पे लाखों सलाम। पढ़ाओ पढ़ाओ। यानी खातून ने जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पेला। काल कथा पे हली हजरत दिहियत कल्बी सहाबी सूरत में जिब्रील आयो आ, मूं दलील पे ॾिना, काल पे बयान कई मुंहिंजा भाइरो। जिब्रील नूरा बशरी शक्ल में आयो, सब मञीनि था जीअं जिब्रील जी हकीकत नूर सूरत बशर, ईअं मदीने वारो निजो नूर। हथ मथे खणी चओ खालिस नूर। जवानी छा नंढपुर में मूं हिकिड़ो शेर ठाहियो, ॿुधायां तव्हांखे, न न थकिजी पिया हो। छा चयो? मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद नूरवा, पर वहाबिन खे कहिड़ो सूर। मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद नूर आ, पर वहाबिन खे वॾो सूर आ, पर वहाबिन खे। अव्वल मां ख़लक़ल्लाह नूरी, हर मोमिन खे मञणो ज़रूरी, मञणो ज़रूरी। छो त नूर मजिस मज़कूर आ, पर वहाबिन खे वॾो सूर आ, पर वहाबिन खे वॾो सूर आ। पढ़ायो। पर वहाबिन खे वॾो सूर आ। मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद नूर आ, मुंहिंजो सुहिणो मोहम्मद नूर आ, पर वहाबिन खे वॾो सूर आ, पर वहा। उत्तर वारा सीने ॻाल्हि में ज़ोर पढ़ त पाण बि धूरिया लाइ छॾींदा। तव्हांजो ॾोह कोन्हे, पान बि कमु कंदो न हिते।
रब जन्नत में जायो देव मूंखे त डपु थींदो आहे त किथे कब्र में खयो न वञो पान सही आहे ज़ालो रखिजो खुदा जा बान हेॾे निहारियो जिब्रील दिहियत क़ल्बी सहाबी जे शक्ल में अचे थो वार बि आहिनि चओ सुभान अल्लाह अखियूं बि आहिनि हड्डा बि आहिनि गोॾा बि आहिनि कन बि आहिनि नक बि आहे ॾाढ़ी बि आहे पक कपिड़ा बि पातल आहिनि ओ जिब्रील असल में नूर बशरी शक्ल में अचे थो त मौलवी मञे थो मञे त उनखे मञे जंहिंजे नूर जे ज़रिए मां जिब्रील जहिड़ा मलाक पैदा थिया आहिनि हबीब जे नूर जी तजल्ली मां पैदा थिया आहिनि हबीब जी ज़ात वेठा हा जिब्रील तिहियत क़ल्बी जे शक्ल में आयो आहे जन्नत जो मेवो आयो आहे सूफ़ बि आहे ॾाढ़ो बि आहे चओ सुभान अल्लाह साईं फरमाइनि था जिब्रील ई मेवो आयो साईं हा कंहिंखे ॾींदे साईं पुछो हिकिड़ो ॾाढ़ो आहे हिकिड़ो सूफ़ आहे हू ॻाढ़ो आहे ही साओ आहे केरु थो पसंदि करे हबीबन करीम जी ज़ात बरकात जे बचन खां पुछूं हसन चयो मूंखे सूफ़ ॾियो साओ रंग आहे हुसैन चयो ॾाढ़ो ॾियो ॻाढ़ो रंग आहे जिब्रील ख़ुशि बि ॾाढो हो पर ग़म में भरिजी वियो आहे या रसूल अल्लाह जंहिं प्यारे सूफ़ खयो आहे साओ रंग खयो आहे उनखे ज़हर जे ज़रिए शहीद वेंदो जंहिं ॾाढ़ो कयो आहे उनजी पाक जिस्म खे रत सां लाल कयो वेंदो नबीअ खे ख़बर आहे त मुंहिंजा बच्चा शहीद थींदा अलीअ खे ख़बर आहे त शहीद थींदा हसन खे ख़बर आहे त शहादत ईंदी हुसैन खे ख़बर आहे त शहादत ईंदी पर कॾहिं बि दुआ न घुरियऊं त शहीद न थियूं न न न दुआ घुरंदा हुआ मौला सब्र बि ॾिजां त अजर बि ॾिजां छा ॾिजां सब्र बि चओ सब्र बि अजर इन जे करे मूं चयो ज़िंदा आहिनि ज़िंदा परवर जा प्यारा ज़िंदा सैयद कोन सुभान अल्लाह चई मुंहिंजे बाबा जी ॻाल्हि आहे तव्हां जी ॾाढा चओ सुभान अल्लाह जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा 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 आहिनि ॾाढा पढ़ायो मेरी महिरबानी कयो जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा अंबिया शुहदा औलिया अल्लाह अंबिया शुहदा औलिया अल्लाह जिंदा है ताबिंदा जिंदा है जिंदा परवर जा प्यारा जिंदा चौ चौ जिंदा है जिंदा परवर जा प्यारा जिंदा हुसैन शहादत राजिया हसन शहादत राजिया तवज्जो फरमायो मुझा दोस्तो भाइरो गौर करे ॿुधो हज़रत इमाम हुसैन वॾड़ो थियो आहे पंहिंजे नाने करीम सां जेके अंगल करे पियो ॿाहिरि छा निमाज़ में करे त नबी साईं निमाज़ में बि हुसैन खे राज़ी पियो मौलाना मोहम्मद यामीन साहब मस्जिद में अची नंढड़ो बच्चो कुल्हे ते खणी चयो अल्लाहु अकबर तव्हां निमाज़ पढ़ंदुसि सही मुफ्ती साहब छा चवंदा हेले बा मुल्लो को मुल्ले जी निमाज़ छा निमाज़ थो पढ़ाए ॿार थोरी जाए कावड़जी पवंदो मुफ्ती अब्दुर्रहमान पढ़ाए कावड़जी पवंदो पर वाह मुझे मुस्तफा जा सहाबा वे चवनि था जंहिंमें नबी राज़ी तंहिंमें असी राज़ी जंहिंमें नबी राज़ी तंहिंमें खुदा राज़ी नबी से सजदे में हुसैन मथा सुबहान रब्बियल आला
सुबहान रब्बी अल्लाह 3 दफा 5 दफा 7 दफा 11 दफा हबीब पढ़ंदे 70 भेरा सुबहान रब्बी अल्लाह पढ़न था पिया। सहाबी सजदे में आहिन। इमाम मदीने वाले जी पाक पुठियो ते वेठो आ। जन राज़ी थी लहे तो नबी से उथे तो नमाज पूरी थी आ। पुछन था या रसूल अल्लाह एड़ो सजदो वडो छाजे ला? बार फरमाए तो हुसैन पाक पुठियो ते आयो। हुसैन पुठियो ते हो जिब्रील भर में अचे बीठो। या रसूल अल्लाह अल्लाह कहे तो जैसे हुसैन राजी थी न लहे मथो मथे न खण जा। हिया है हुसैन जो हिया है केड़ो शान वारो हुसैन। इश्क जे ललकार रखे सैयद चयो खुश आमदईद। इश्क चयो हुसैन इश्क छा अल्लाह छोकरन वारो न छोकरन वारो न नशे वारो न हकीकी इश्क सदे तो सैद मामे जान में हाँ चाहे तो अहलन व सहलन मरहबा हलिया छा भाई सिर हाजरा बच्चा हाजरा सफर हाजरा वतन कुर्बान हाजरा। इश्क जे ललकार रखे सैयद चयो खुश आमदईद। दुश्मन संदे दधकार रखे सैयद चयो खुश आमदईद। करबला जे खून वारे ईद आला ऐं अजीम मैदान में हैदरे करार रखे सैयद चयो खुश आमदईद। अब्बो आयो आचे तो बाबा भली आए। नानो आयो नाना भली आए। मासी आई मामा यार भली आयो। बाबा मुझा हुसैन शींह थियो मैदान में बीठो वा। हुसैन जम देई यो सौदो कबूल करे पो वडो थियण लॻो। तवज्जो फरमायो जवान थियो शादियों थियूं हजरत अमीर उमर शादियों करायूं हसन ऐं हुसैन। बीबी कज़बानो शहरबानो मिलियो। जॾहिं नबी पाक दुनिया तां रहलत कई सहाबे किराम खुलफा राशिदीन रहलत कई यजीद जो दौर आयो। हुसैन पाक कंहिं बि क़ीमत में झुकण खे क़बूल न कयो। अॼु असीं छा चवंदा आहियूं साईं जो ख़बर हुते पंहिंजो हले पई ज़िना चई बाबा असीं फ़क़ीर माण्हू असांजो छा जाॻो पिया छा पर जे ॻाढ़ा नोट मिलनि त फ़क़ीरी बीहंदी। ही खीसो बि भर हू बि भर। और ऐसे नमाज़ कोन था पढ़ण माण्हू बाबा असीं फ़क़ीर माण्हू। वरी ॼट माण्हू साईं असांजो जेको न मुर्शिद आ सफ़ा साबिरीन सफ़ा साबिरीन। अबा करबला में विढ़ो छा न न सफ़ा साबिरीन कीअं भला न को कंहिंखे निमाज़ जो चई न को रोज़ जो हल भला साबिरीन। अरे खुदा तुंहिंजी सम्झ खे सिधो रखे। हुसैन मुर्शिद आहे या न जंहिंजो आहे सो हथ मथे घणे बि न खणे। हुसैन हक़ जो इमाम आहे या न ओहो छो नथो चुप करे। मां साबिरीन मां फ़क़ीर माण्हू राम राम जपना पराया माल भी अपना जो साहब खिलाए वो चट कीजिए न छड़ कख न पन्न न छड़ का गाल न। हुसैन फरमाए थो तो मां हक जो पैगाम दींदुस जी बचड़ा छड़ना प्या त कुर्बान करे। एडो दादलो एतरो बरगुजीदो नबी करीम की जात अम्मा खातून जलद घर में आया। अम्मा मुझा बचड़ा किथे है हसन हुसैन किथे। बाबा बाहर निकली वाहन मां भी इंतजार में आया। हजरत अली भी घर में कौन है को केर गोले जे नबी सी पार निकली आया।
अचन त मदीने पाक जे हिकिड़े घर जे भित जी छां में ॿई भाइर सुम्ही रहिया आहिनि। जिब्रील जो हिकिड़ो पर हेठों मां ॿी सां हवा पियो हणे। ॾाढा न चई काकड़ो किरे त मज़े मञाए न ज़ोर सां चओ ओ पछाड़ी तई सभई चओ वाह वाह इमाम। जिब्रील हवा पियो हणे। मदीने साईं फरमायो सलाम अलैकुम। वाह मुंहिंजा दिल भर नबी। जिब्रील सलाम जो जवाब ॾिनो तमें त छा पियो करीं कि बिला ई नंढड़ा सुम्ही रहिया हेठा मिट्टी ही मां हेठा पर ॾिनो मां त मिट्टी न लॻे वरी हवा कंहिंमहिल बंदि पई थिए कंहिंमहिल न पई लॻे हवा पियो हनान पोइ तोखी कहिड़ो लाचार पियो चइसि मुंहिंजी ड्यूटी इहा आहे। कियां ड्यूटी थी तो खुदा ने जब अज़ल में नेमतें तक़सीम फरमाई लिखी जिब्रील के तकदीर में खिदमत मोहम्मद की। कुर्बान मुझा हुसैन तुझी शानता तुझे मर्तबे ईमानता तुझे आला इम्तिहानता। ठट्टी में कई आलिम आहिनि ठट्टी में कई हाफ़िज़ आहिनि। मस्जिद में हर को हाफ़िज़ कुरान पढ़े मुसल्ले ते वेही कुरान पढ़े घर में वेही कुरान पढ़े कई मैयत जे मथां वेही कुरान पढ़े। हुसैन हो कारिया जो पाक जिस्म करबला में आ सिर नेज़े ते आ तॾहिं बि अल्लाह जो कुरान पढ़ंदो पियो हले। जेकॾहिं को ग़लती करे त अखर ॾींदो पियो हले। कुरान पाक सां मल्हाए पियो नाने करीम सां नीहं निभाए पियो। चओ सुभान अल्लाह चओ चओ मुंहिंजे हबीब जा आशिको। यज़ीद जॾहिं पैगाम मोकिलियो मूंखे मञियो सवल लफ़्ज़नि में मूंखे वोट ॾियो। छा ॻाल्हायो ॾाढा ॾाढा मां कोन थो तव्हां वोट घुरां ताईं ॿुॾो न वोट ॾियो। असीं तूं त चवंदासीं बाबा दीनदारा बेदीना जो कुझु बा मुंहिंजी दिलि चवे थी दिलि जो वोट आहे फलाणे खे ॾींदुसि। हुसैन फरमायो त मां पलीद हथ ते पाक हथ न रखंदुसि। जो कि नहीं सकता मुसलमान गैर के आगे कभी झुक नहीं सकता मुसलमान गैर के आगे कभी है रवा इस्लाम में बस रब्बी काबे का सुजूद। थोड़ो चुटको मता रहे वो खुटको। हिन महीने में भिटाई सोने जी भी दुनिया तारे लता। चो सुभान अल्लाह चओ चओ ओहो भिटाई ओहो शाह अब्दुल लतीफ जंहिंजे लामो चो सूह सिंध जी शान वारो आ लतीफ। अदा सुभान अल्लाह चओ न सूह सिंध जी शान वारो आ लतीफ मर्तबे ऐं मान वारो आ। मौलवी साहब तव्हां बि भिटाई खे ॻायो रुगी तबले वारनि जे हवाले रखियो। सूह सिंध जी शान वारो आ लतीफ मर्तबे ऐं मान वारो आ लतीफ। सरवरे कौनैन जो सालिह बचो पाक परवर खे पियारो आ लतीफ। कोन अची सुभान अल्लाह सूह सिंध जी शान वारो आ। अल्लाह भिटाई सां भेटाई आ जंहिं न मञो त जी रब फिटाई आ।
लिखना है गाल में चिटाइया पंहिंजी कभी पिटाइया भिटाई भिटाइया दुनिया जे तल्लुक खां आज़ाद अल्लाह जे ज़िक्र जे हवाले कुरान पाक गॾु हूंदो नबी पाक जो परवानो आले रसूल मुरीद आया उन जे बाबे वटि असांजे घर में न्याणी बीमार फीन भली रखो साईं फरमाया तो अब्दुल लतीफ खे वठी वञो पर मुरीद मुरीद बहा उन सां गॾु ख़ैरत मंद पीर जे अॻियां माई खे खुले कोन विहारियो मुंहं पे ढकियो बदन पे ढकियो सिर्फ चीक ज़ाहिर था कनि बेटाई अंगुर विझी फरमायो जंहिंजी आंगुर सैयद हथ में त खे लहर न लोडो माण्हू चवंदा आहिनि बेटाई उन छोकिरीअ जे मुहबत में फातो हो पर मां चवां थो न न बेटाई जो चवणो हो त जंहिंजी आंगुर मूं अब्दुल लतीफ जे हथ में मुंहिंजी आंगुर मदीने वारे जे हथ में हिन जा हथ उते पहुची विया हिन जा दर्द लही वेंदा गम ड्रही वेंदा कम ठही वेंदा उहो आहे बेटा हिन महीने में साईं जी रहलत ॿियो हिन महीने में इमाम रब्बानी चओ सुभान अल्लाह खुली चओ अल्लाह को मदीने पारों पटे वॾा ॾियां चओ भला मूंखे चओ तव्हां न क़बूल कयो त मूंखे चई छॾियो अल्लाह के हजरत फरमाए इमाम रब्बानी हजरत अमीर उमर जो औलाद 26 वास्ता विच ते हन 27वीं पीढ़ी में मिलंदो नक्शबंदी सिलसिले जे सालारा हजरत अबुल बसातीन जो मुर्शिदा हजरत आदम जो मुर्शिदा हजरत ख्वाजा मोहम्मद जम्मा जो मुर्शिदा हजरत अब्दुर्रहीम गिरहोरी जो मुर्शिदा पिरिया लोवारे पिरियन जो मुर्शिदा मखदूम बिलाल जो मुर्शिदा जेके भी नक्शबंदी औलिया उन्हनि सिलसिले जो सरवान अगवान ओहो इमाम रब्बानी जंहिंजे ॼमण खां 1000 साल अॻु में मदीने वारे ॿुधायो हो त ही जवान ईंदो जेको मुंहिंजे उम्मत जे वलीअनि जा इख़्तिलाफ़ ख़त्म करे वहदतुल वजूद जे अक़ीदे खे सही पेश करे वहदत शुहूद जो दर्स ॾींदो अरे मस मस जा आजादियो है वाह 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 चओ वाह 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 इमाम रब्बानी चओ सुभान ॾाढा ज़ोर सां उन जी तरीक़े खे कीअं समझूं था हम हजरत ख्वाजा मोहम्मद जम्मा लोवारी शरीफ वारो उन वटि भिटाई घोट हलीरो कौन चीज बेटा ए घोट हली रो साईं दर ते पहुतो ख्वाजा मोहम्मद जमा अंदर मुराकबे में हो बेटा साहब मिलण जी कोशिश कई मुरीदन जो क़िबला साईं मुराकबे में आ साईं फरमाईंदा तव्हां वञी चओसि छा चऊंसि सामी सफ़र हलिया करे पराहों बंध जनी हेठां कंध आन जीअंदुसि उन्हनि री ॾाढा कोन चयो ज़िक्र में मुराकबे में वेठा आहियो मां तव्हांजो दीदार कंदुसि ख्वाजा साहब ते वठी जा बेटा साहब चए तुसीं मूंखे पंहिंजे नक्शबंदी सिलसिले में दाख़िल कयो ख्वाजा साहब चयोसि तूं वॼाईंदो आहीं साज़ यो बंद कर त पोइ बेटा साहब जवाब शेर में ॾिनो कलम वही रोका सरतियों कै सभागला अंगोते लिखियो जिते न पहुची बाह कंहिंखे ॾियादा त कज़ामूं साहीअ कयो मुंहिंजे नसीबनि में लिखियल मां छा कयां ख्वाजा साहब फरमायो तो बेटा घोट इहा ॻाल्हि सवली आहे कीअं भला वेह वञी वटि तन कलम जनी जे हथ में अंगवारे अगिया मेटी ब्या लिखन पन्नू सो पाढ़न जंहिंमें मिलन मोहम्मद जो इहो आहे ख्वाजा मोहम्मद जमा इमाम रब्बानी जे मुरीदन जो मुरीद
ॾाढा चओ त ख़ुदि इमाम रब्बानी छा हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां साईं हाज़िर हाज़िर आला हज़रत ॾींहुं मल्हा करे मूंखे घुरायो थो कॾहिं न न हयाती मां बि हयाती हूं त ॿुधाईंदोसांव। ॿुधो सुभान अल्लाह इमाम रब्बानी जो बचड़ो हज़रत ख्वाजा मोहम्मद मासूम वियो हज तैयारी थी त ऐलान कई बाबा को फ़कीर हज ते हलंदो 50,000 माण्हू गॾु थिया। घणा ॾाढा ॻाल्हि साईं से हलंदासीं। साईं चयो पुट तव्हां भली हलो पर मूंखे उहे मुरीद खपनि जेके हिननि अखियुनि सां सुजाॻीअ में नबी सुहिणे जो दीदार मुर्शिद अहिड़ो हुजे न या तूं पिन त मां चर्स छिकिया तूं दुखाए त मां फूक भरिया। ॻाल्हायो 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 इहो मुर्शिद जब छा मुर्शिद उहो आहे जंहिंजो हिकिड़ो हथु तोते त ॿियो नबी जे दरबार में छा चयो कंहिं अल्लाह जे बारे तव्हां ॿुधो थो कैसेटुनि में चथो मैं लजपाला दिलड़ लगियां मेरे तो गम परे होंदे कौन सफा को थकल मैं लजपाला दिलड़ लगियां मेरे तो गम परे होंदे मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे होंदे। मुर्शिद अहिड़ो हुजे जो हीअ दुनिया बि दुआउनि सां अॾे छॾे अॻिते बि मदीने वारे सां गॾे छॾे जन्नत रब तोखे सॾे ॾेई छॾे। साईं चयो अहिड़ा मुरीद खपनि ये मदीने हलनि त हिन अखियुनि सां सुजाॻी में ॾिसनि। 3000 मुरीद अहिड़ा घणा ॾाढा ॻाल्हि असां वटि छा हूंदो आहे अब ॾे ख़बर जागो थकजी पिया साईं असां अहिड़ो थकू ई कोन्हे असीं थुल्हा घड़ी खण वेहण खां पोइ थकिजो ॿुधो मुंहिंजा भाइरो अब ॾे ख़बर चईसीं ॻाल्हि थो सॼो ॾींहुं पियो लंगर हली पेटी पेटी मां चवां थो त मदीने वारे लंगर हलाए मुस्लमान कयो या नज़र करम सां ॻाल्हि पेट जो पुॼारी नथी उन पीर जो हथ वठ जंहिं वटि वञण वारो दीनदार हुजे परहेज़गार हुजे शरीयत जो आमिल हुजे कामिल हुजे ऐं मुहम्मदी इश्क सां शामिल यो मुर्शिदा जे 3000 मुरीद अहिड़ा हुआ जो हिननि अखियुनि सां सुजाॻीअ में ॾिसनि। मके विया हज करे जॾहिं मदीने विया मिस्र जो मशहूर आलिम अल्लामा यूसुफ नबहानी वो तो लिखे त जॾहिं मदीने विया नबी पाक जे साम्हूं बि ऐं ख्वाजा मोहम्मद मौसूम जो अस्सलाम अलैक अय्युहन नबी रहमतुल्लाह व बरकातहू त पर्दा परे थी विया यारी पाक अखियुनि खां परे थी वई साओ खिला परे थी वियो नबी से मज़ार मां निकिरी इमाम रब्बानी पुट खे भाकुर पाए फरमाई था तुंहिंजी पीउ जेल क़बूल कया मूं मुहम्मद जे दीन खे न छॾियो दिलि चयो त तोखे भाकुर पायां तुंहिंजो पीउ मुर्शिद अहिड़ो बाक़ी अहिड़ो न त घोट पुट हणो खणी फूक त तूं ॼभी पई निकिरे भली कसम थई क़ुरान जो चवंदो न सिंधी में कसम थई क़ुरान ते
जेको पाण ई होश में कोन्हे तोखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदो छा मिलंदी हज़रत रूमी सुहिणे जी मसनवी भेटाई घोट सां पाण सां गॾु खणंदो साईं अच्छा चई बाबा सूफी निमाज़ माफ अंदर साफ निमाज़ माफ माफ न माफ फुजो करे त भंग पई वाता वहे निमाज़ कम ज़नाना अड़े बुढ़ी नथो भरी निमाज़ जे मर्दन जो कम ना है त मदीने वारो घोट मेराज रात 50 मां घट कराए 5 निमाज़ूं तोहफे में छो खणी आई निमाज़ जे ज़नानो कम त लथल सिज खे रोई नबी करीम खां दुआ घुराए मोटराए अली निमाज़ छो पढ़ी करबला जे मैदान में सिर सदके कंदे जॾहिं इमाम आली मकाम जे मथां अचे यजीदी कुत्ता बीठा साईं फरमाए थो यजीदियो शिमिर ज़िलजोशन सनान नखाई अचो अॼु मुआहिदो कयो कहिड़ो अॼु सफ़ ॿधी मुंहिंजे पुठियां निमाज़ पढ़ो त सभई खून बख़्शे तूं अची अंदरि साफ़ थियो थी पर उनखे सोचा ऊंदह त तो कई आहे न या भत मिलाई या नशो मिलाई या मानी मिलाई त न को दीन न को ईमान न को रोज़ो न को शरीयत मां भेटाई घोट खां पुछी वठां त शरीयत छा आहे तो शीनऊं शरीयत जा ताबे थिया तमाम तनखे तरीक़त जो मन में मच मुदाम हलिया हकीकत साम्हूं मारिफत मकाम जन्नत पीतऊं जाम गुर खे कदिया का पड़ी हबीब जे बचे हुसैन निमाज़ पढ़ी यजीद जे बेत खां इनकार कयो मदीने पाक जहिड़े शहर खे छॾे थो पियो मदीने माल ॾे थो पियो मके पाक जे शहर में आयो अल्लाह जे हबीब जो बच्चो जो आयो मके वारनि जे लाइ ईद थी छा थी वई जॾहिं मदीने में ईंदा रब नसीब कंदो आहे त छा चवंदो हम अॼु असां लाइ यार ईद आ दिल रुबा जे दर ते दीद आ ॾाढा चओ वॾी आवाज़ सां चओ अॼु असांजी यार ईद आ दिल रुबा जे दर ते दीद आ ईद आहे हेरे मोरे मोरे पंजाबी में हिकिड़ो शेर आहे नात खान पढ़ियो कंहिं वलीअ सॻोरे जे बारे में पर मूं हुन में तब्दीली थोरी कई मां वलीअनि खे बि मञण वारो हा मुंहिंजे दिलि वरी बि दाह कई हुन छा फरमायो शाला साडी भी ईद होवे शाला साडी भी ईद होवे कीअं ईद थे आवे आवे सुना नबी दे चेहरे ते दीद होवे दे चेहरे ते दीद होवे तो सुभान अल्लाह गाल खुटाइणी आ टाइम बचाइणो आ इमाम अली मकाम पे आयो आ मक्के वारनि लाइ ईद आ निमाज़ जो टाइम पियो थे हिकिड़े पासे साम्हूं बैतुल्लाह आ वरी निमाज़ में नियत जो कनि पुछे हिन इमाम जी त अॼु हुसैन बीठो आ जेको इब्ने रसूलुल्लाह आ चओ सुभान अल्लाह पोइ वरी मक्के वारनि इमाम खे जो रहायो त कूफे वारनि ख़त लिखिया तई छा चवंदा आहियो हम मुला हुसैन जा कातिल फकीर मुला
वड़ेगा दिल पर सदके तुझी सोचता कुदरत का तुझी फिटल मरी त वेह जान ला मुल्लो मथा बिठो केर मां चा तो मरण खां पोइ मुल्लो न अची त उथी भॼी वञे मूंखे मुल्लो न खपे मरी वेहजा रही मुल्लो गुस्ल ॾिया रही कफर ढका वई जनाज़े जी निमाज़ पढ़ा वई मुल्लो वरी मरी कब्र में पहुची त ख़त्म मथा मुला पिया पढ़नि फांसी जे मुलनि मां शादी करी त घर वारी हलाल थे निकाह सां निकाह मुल्लो पियो पढ़े वीते केॾे